तन में हमेशह उन्हनि जी तात हूंदी आहे जेके मन में वसंदा आहिनि। इश्क उहा शइ आहे जेका महबूब खे मन में वसाए रखंदी आहे ऐं पोइ माण्हू उन जी यादि जे सहारे पियो तगंदो आहे, पियो जीअंदो आहे। आशिक़ पधर पट ते पियो आहे, आसमान ॾे निहारे पियो, तन तांघेसि पियो। महबूब जे लाइ सिक सारूणी एॾी वधी वई अथसि जंहिंजी का इंतिहा कान्हे। राति आधी थी वई आहे, चंडु उभरियो आहे। आशिक़ चंड खे ॾिसी मुखातिब थी ऐं चवेसि त नासींदे निगाह पहिरीं किज पिरिन ॾे। ऐं चंड, जीअं ई मुंहिंजे महबूबनि जे अङण जे मथां उभरी त पहिरीं अखि, पहिरीं निहार मुंहिंजे सजणनि ॾे कजांइ। अहवाल आजिज़नि जा आखिज लॻ अलाह। ख़ुदा जो वास्तो अथई हिन आजिज़नि जा अहवाल, मूं आजिज़ जा अहवाल। मुंहिंजी जेका हालत आहे, मूंसां जेका गुज़रे पई, उन जो सरबस्तो हाल अहवाल मुंहिंजे महबूब खे ॿुधाइजांइ। ऐं छा चवंदे आहिनि, कीअं मुखातिब थींदे आहिनि, चइजानि त रोज़ निहारिन राह अखियूं अव्हां जे आसरे। मुंहिंजूं अखियूं अव्हां जे आसरे रस्ते में राह में खुतल आहिनि। मूंखे इंतज़ारु आहे तन में तांघ आहे तव्हांजी, उन जे करे वेठो रस्तो निहारियां, मुंहिंजी रस्ते में नज़र आहे। नासींदे निगाह पहिरीं किज पिरिन ॾे। अहवाल आजिज़नि जा आखिज लॻ अलाह। रोज़ निहारिन राह अखियूं अव्हां जे आसरे।